हिकिड़ी दिलि जी तोसां ॻाल्हि कयां? चओ। मूंखे तोसां प्यार थी वियो आहे। प्यार? पर सोनी, तोखे त मुंहिंजी शिकिल ॾिठे बि न आहे वणंदी। कसम सां तूं मूंखे ॾाढो वणंदो आहीं। हल कुड़ी कुड़ी न आहियां, आज़माए ॾिसजां, तुंहिंजे लाइ ॿाहिरि में टपण जे लाइ बि तयार थी वेंदसि। ज़हर तो प्यारो आहे, इल्ज़ाम असां पंहिंजे मथां खणूं, असांखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? अदा फ़ाइदो त सिर्फ़ु हिनखे पवंदो, असां त रुॻो नुक़सान ई नुक़सान में आहियूं। फ़ाइदो त तव्हांखे तमामु घणो थींदो, सोचे वठो। बाक़ी मां चाहियां थी त अदा ऐं तव्हांजे विच में जेका नफ़रत आहे लेकिन मुकमल तरह सां ख़तमु करणु घुरिजे। सिकू तोखां त रूने जो एतबार वठणु ठहे थो, पर मैदो जो कहिड़ो आहे? बस बाबा छा कयूं, असां त साफ़ आहियूं, पर रूने जी शक खे ख़तमु करण लाइ एतबार त ॾियणो पवंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंजावेरी जी न्यू ऐं ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो त हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। तव्हां दोस्तनि ॿारनि खे इंतज़ारु कोन था करायूं दोस्तों। तव्हांखे हिकु हसीना बेगम जी नई चाल खां आगाह कंदो हलां दोस्तों। त हसीना बेगम हिकु नई चाल खेॾी रही आहे जाबिर सां दोस्तों। जाबिर ऐं क़ासिम खे नेक्स्ट एपिसोड में पाण वटि घुराईंदी ऐं इहो उन्हनि खे चवंदी त जेको मां ज़हर ॾिनो आहे पंहिंजे भाइटे गुलशेर खे, त इहो इल्ज़ाम तव्हां पंहिंजे सिर ते खणो। तंहिं ते जाबिर ऐं क़ासिम परेशान थी वेंदा त तव्हांजो कयल कमु वरी असां पंहिंजो इहो गुनाह जेको सिर ते खणूं, इन जो छा मक़सदु आहे, इन सां असांखे कहिड़ो फ़ाइदो? तंहिं ते हसीना बेगम चवंदी इन सां तव्हांखे घणो कुझु फ़ाइदो मिलंदो। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हांखे जेको आहे त अदा रूंडे सां बि जेको आहे हथु मिलाइणो आहे ऐं सभु गिलाऊं शिकायतूं ख़तमु करे जेको आहे त तव्हांखे अदा रूंडे सां हथु मिलाइणो आहे ऐं उन सां बि हिकु थियणो पवंदो। ऐं मुंहिंजो जेको लॻल थियल कमु आहे त उहो इल्ज़ाम बि तव्हां पंहिंजे सिर ते खणणो पवंदो। माना त हसीना बेगम जाबिर खे ऐं क़ासिम खे फुल हसाइण जी कोशिशि करे रही आहे दोस्तों। ऐं तव्हांखे नेक्स्ट एपिसोड में इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त जेको रूंडो आहे दोस्तों त सभिनि खां कसम त वठे ई वठे थो, पर उहो हैदर खां बि कसम वठंदो ऐं हैदर चाकर खान वटि पहुचंदो ऐं चाकर खान खे इहो चवंदो त रूंडो ॿियनि सभिनि खां त कसम वठे थो पर मूं मां बि नथो मञे। तंहिं ते चाकर खान चवंदो त जेकॾहिं रूंडे जो शक तुंहिंजे मथां बि आहे त तोखे कसम खणण में का गुंजाइश न आहे, तूं भले साईं ते हथु रखी कसम खणंदे, इन में तुंहिंजी का बि माना घटिताई न थींदी, इज़त में तूं कसम खण। ऐं नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे दोस्तों इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त सिकू असांजे का संदसि गुलशेर ऐं दिलशेर जी भेण आहे दोस्तों, त उहा पंहिंजे प्यार जो इज़हार कंदी ऐं उनखे चवंदी त मूंखे तोसां प्यार थी वियो आहे ऐं मां तोखां सां बग़ैर रही नथी सघां। तंहिं ते सिकू उनखे चवंदो त तूं त मूंखे जेको आहे त हर वक़्तु सताईंदी रहंदी आहीं, कॾहिं मूंखे मुंहं में धूड़ हणी भॼी वेंदी आहीं, कॾहिं कीअं तूं मूंखे सताईंदी रहंदी आहीं, तोसां मुंहिंजो प्यार थी नथो सघे। तंहिं ते चवंदी त जेकॾहिं तूं मूंखे आज़माइणु चाहीं थो त मां तुंहिंजे करे खूह में टपो ॾियण जे लाइ बि तयारु आहियां। उमेद आहे दोस्तों त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं तव्हां सां कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।